कमदार वॾो पंधु करायो थी उते बंगले ते घुराइनि हा ज़ैफ़नि खे मर्दनि खे उते ई राशन ॾेई फोटू ई कढाए वठूं हा। हाणे राशन शुरू किथां कयूं? साईं तव्हां सम्झो नथा न, इहे त ॾींहं आहिनि, तव्हां पाण खे चमकायो। अगरि हाणे न हलंदासीं न त वरी वोटनि वारे टेम पाण खे इहे साॻा माण्हू वरी लफ़्ज़ मोटाए मुंहं में हणंदा। हाणे हल राशन शुरू किथां कयूं? बसि हितां ई कयूं था, हमरा साम्हूं बीठो आहे, हितां ई कयूं था राशन शुरू। साईं इन खां स्टार्ट कयो, इन खे ॾियो पहिरें। हा ॾियो ही वटि फोटू कढिजो ॿ टे। ही साईं छा आहे? ही बिस्किट आहिनि। अदा सिधो थी बि साईं, फोटू सही नथो अचे। पोइ कीअं कयूंसि? मां त इएं चवां थो इन जे अधे जे घर हलूं, इन जा सॼे घर भाती जेका बि आहिनि ज़ैफ़ा मर्द जेका आहिनि सभु मिली जुली पोइ हिकिड़ो फोटू सुठो थी वञे त जीअं मथे वञे त बाबा वॾेरे जेको आहे माना पंहिंजे सुठे हिसाब सां राशन पहुचाए। बकवास बंदि कर रे। छा थो ॻाल्हाईं तूं? बोतार माफ़ कजां बोतार, असां मिसकीन ज़रूरु आहियूं, सफ़ेद पोइ ज़रूरु आहियूं, पर एतिरा बेग़ैरत न आहियूं। रह साईं, असां तुंहिंजा वोटर आहियूं, असां तव्हांखे वोट ॾींदा आहियूं, पर हिन जो इहो मतिलबु न आहे त असांजे बचनि खे ही तुंहिंजो वाठो फोटू कढी नेट ते रखी ख्वार करे। साईं बेशक हिन टाइम ही बिस्कुटनि जो डॿो मुंहिंजे लाइ वॾी अहमियत रखे थो, मुंहिंजा बचा बुख ते आहिनि, पर एतिरा बि बेग़ैरत न आहियूं जे हिन चंद बिस्कुटनि जे पुड़ियुनि जे करे असां पंहिंजे बचनि जा फोटू कढायूं। न बोतार न, न खपे साईं, असांखे राशन न खपे। साईं राशन त नथो वठे। कमदार हिनखे राशन ॾे, न त कंदो असांखे पूरे ॻोठ में ख्वार। अदा तव्हांजो फोटू वोटू नथा कढूं, तव्हां राशन वठो। मां चवां थो पंहिंजो इहो बिस्कुटनि जो डॿो खणी हिन वॾेरे खे वठी निकिरे हितां, किथे कयां हिते जो हिते न बुछड़ो। ही ॻाल्हाई कीअं थो तूं? बोतार जॾहिं वोट वठण ईंदा आहो त तव्हांजो लहजो, तव्हांजो असूल या तव्हांजी नरमी असां लाइ बहितर हूंदी आहे, ऐं जॾहिं वोट वठी हलिया वेंदा आहो त असां तव्हां खां कुझु बि वठण न आहियूं ईंदा। हीअ असां ते वक़्तु आयो आहे ॾुखियो, जंहिंमें तव्हां असांजी सार संभार लहो पिया, पर उनजो इहो मक़सदु न आहे 100 रुपए जी बिस्कुटनि जी डॿी ॾेई करे तव्हां असांजे बचनि जा फोटू कढो। जेकॾहिं इहा ॻाल्हि आहे त पोइ मुंहिंजो बि हिकिड़ो तव्हां सां शर्त आहे। ॿुधायो शर्त। शर्त इहो आहे त जॾहिं वोटनि जो टाइम अचे त तूं बि पंहिंजी पूरी फैमिली सुमाए असांजे था घर ईंदे। ही ॻाल्हाई छा थो तूं? अॻिना ॿुध वॾेरा, ईअं मिर्च न वठनी। मां जेको ॻाल्हायां थो तोखे का गार नथो ॾियां। अगरि तूं असांजे घर में हली करे बिस्किट ॾेई फोटू कढाईंदे त तोखे बि असांजे घर फैमिली सुमाए त अचिणो पवंदो, ऐं तुंहिंजी औरतुनि सां असां सभु वोटर फोटू कढाए सोशल मीडिया ते रखंदासीं। पोइ तोखे खपनि वोट? पंहिंजी औकात में रही ॻाल्हाए। बोतार साईं टाइम सां हलण जी कयो, सोशल वर्कर आहे, किथे भञी न विझे। तव्हां सां गॾोगॾु असांखे ई पादर लॻंदा। हलो निकिरण वारी कयो। हल न आहे परवाह असांखे तोहारे इन डॿियुनि बिस्कुटनि जी, असां पंहिंजा बचा पाण पालींदासीं। सिंधी आहियूं, गैरतमंद आहियूं, बेगैरत न आहियूं। अड़े तव्हां छा सम्झो आहे त ग़रीबनि खे चंद रुपयनि जो राशन ॾेई ईअं ख्वार कंदव? जेकॾहिं आईंदा वोटनि लाइ अची त पंहिंजा बचा ॿार साण कयूं अचिजां, असां बि उन्हनि सां सेल्फियूं कढाईंदासीं वोट जे बदिले। न त वोट वठणु हेॾे ॿीहर न अचिजो।